बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असीं जेको आहे प्रोनाउन जे पहिरें जेको आहे क़िस्म पर्सनल नाउन जे ऑब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ंदासीं। असां इन खां पहिरें जेको आहे सब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ियो ऐं अॼु जेको आहे असीं ऑब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ूं था। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां अॻु वारे लेक्चर में ॿुधायो त हमेशह जेको आहे सब्जेक्ट जेको आहे वर्ब खां अॻु में इस्तेमालु थींदो आहे ऐं असां वर्ब खां सब्जेक्ट खे मालूम करण जे लाइ जेकॾहिं पर्सोनिफिकेशन पर्सन जे बारे में पुछूं था त असां हू इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं पर्सन्स खां अलावा जेकॾहिं ॿिए सब्जेक्ट जे बारे में असां मालूम करणु चाहींदा आहियूं त असां उन जे लाइ जेको आहे वाट इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असांखे इहा ख़बर आहे त वर्ब खां पहिरें जेको आहे जुमिले में सब्जेक्ट इस्तेमालु थींदो आहे ऐं वर्ब खां बाद में जेको आहे जुमिले में ऑब्जेक्ट इस्तेमालु थींदो आहे। हाणे ऑब्जेक्ट खे मालूम करण जे लाइ बि असां जेको आहे वर्ब खां वाट ऐं होम जा जेको आहे सवाल पुछंदासीं। जेकॾहिं वर्ब असांखे वाट ऐं होम जा रिप्लाई ॾिए थो त असां सम्झी वेंदा त असांजे जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट मौजूदु आहे। असां जेको आहे हमेशह जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट तौरु जेको आहे या त नाउन इस्तेमालु थींदो आहे या वरी जेको आहे प्रोनाउन थींदो आहे। छाकाणि त अॼु जेको आहे असां प्रोनाउन जो ऑब्जेक्टिव केस पढ़ी रहिया आहियूं त असां सिर्फ़ु जेको आहे प्रोनाउंस जेको आहे ऑब्जेक्ट जेको आहे पंहिंजे जुमिलनि में उन्हनि खे जेको आहे तलाश कंदासीं, न की असां जेको आहे नाउन ऑब्जेक्ट खे तलाश कंदासीं। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। हाणे असांजो जेको आहे पहिरियों जुमिलो आहे माय फ्रेंड लाइक्स मी, मुंहिंजो दोस्त मूंखे पसंदि करे थो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त इन जुमिले में असांजो जेको फेल आहे, जेको असांजो वर्ब आहे उहो आहे लाइक्स। लाइक असांजो वर्ब आहे। लाइक जेकॾहिं असां ॾिसो त जेकॾहिं जो सब्जेक्ट मालूम करणु चाहियूं आहे त असां इन खां हू ऐं वाट जा सवाल पुछूं आहे सब्जेक्ट जे लाइ, ठीकु आहे। त पर असां जेको आहे सब्जेक्ट नथा मालूम करणु चाहियूं, अॼु जेको आहे असीं ऑब्जेक्ट खे मालूम करणु चाहियूं था। त हाणे ऑब्जेक्ट जा सवाल पुछण जे लाइ जेकॾहिं पर्सन जे बारे में पुछूं था त असांखे होम इस्तेमालु करणो पवंदो ऐं जेकॾहिं असां पर्सन्स खां अलावा कोई ॿियो पुछूं था त पोइ असांखे जेको आहे उन जे लाइ वाट इस्तेमालु करणो पवंदो। हाणे फ़र्ज़ु कयो मां थोरो पहिरें सब्जेक्ट जो थोरो मिसाल ॾेई उन खां बाद में ऑब्जेक्ट जो मिसाल ॾियां। त जीअं आहे असां वर्ब खां पुछूं था हू लाइक्स मी, मूंखे केरु पसंदि करे थो, त जवाबु आयो माय फ्रेंड लाइक्स मी, मुंहिंजो दोस्त मूंखे पसंदि करे थो। त माय फ्रेंड जेको आहे असांजो हिन जुमिले में उन फ्रेंड जेको आहे असांजो नाउन आहे, इन खां पहिरीं माय जेको आहे पॉसेसिव एडजेक्टिव तौरु इस्तेमालु थियो आहे। हाणे असां साॻियो इन वर्ब खां जेकॾहिं सवाल पुछूं था त ऑब्जेक्ट जे बारे में त असां ज़ाहिर आहे पोइ ऑब्जेक्ट मालूम करण जे लाइ वाट ऐं होम जा जेकॾहिं पर्सन सां रिलेटेड आहे त होम इस्तेमालु कंदासीं, जेकॾहिं पर्सन सां अलावा को ऑब्जेक्ट आहे पोइ असां उन जे लाइ वाट इस्तेमालु कयूं। माय फ्रेंड लाइक्स वाट, मुंहिंजो दोस्त छा पसंदि करे थो। त हिते जेको आहे वाट जो रिप्लाई नथो अचे पर असांखे पुछण जी घुरिजे माय फ्रेंड लाइक्स होम, मुंहिंजो दोस्त कंहिंखे पसंदि करे थो। पोइ असांजो जवाबु इन में छा ईंदो माय फ्रेंड लाइक्स मी। त असां चई सघूं था त मी जेको आहे हिन जुमिले में प्रोनाउन आहे ऐं एज इन ऑब्जेक्ट तौरु जेको आहे कमु थो करे। त इन खे असां चई सघूं था त इहो बाबा ऑब्जेक्टिव केस आहे। इन जे करे इन जी जेकी हालत थींदी वञे उहा हालत फ़ाइली मफ़ूली थींदी वञे। हाणे असां ॾिसी सघूं था त असांजो जेको पहिरें असां जेको सब्जेक्ट जे बारे में पढ़ियोसीं, हाणे असां ऑब्जेक्ट जे बारे में पढ़ूं था। त असां ॾिसूं था ऑब्जेक्टिव केस में असांजो मी आहे, त माना असां सम्झी वियासीं त हे जेको असांजो मी आहे इहो असांजो ऑब्जेक्टिव केस जो आहे ऐं वाकई इहो जेको आहे होम जे रिप्लाई में आयो त इहो असांजो ऑब्जेक्ट आहे। उन खां बाद में ॿियो नंबर जुमिलो आहे असांजो पेरेंट्स लव्ड अस, वालिदैन असांखे प्यार कयो, वालिदैन असांखे प्यार कयो। हाणे असां जेकॾहिं इन जुमिले में वर्ब ॾिसूं था असांजो वर्ब जेको आहे उहो लव आहे। हाणे लव खां असां सवाल पुछंदासीं होम जा, आया जेकॾहिं असांखे लव असांखे होम जो जवाबु ॾिए थो त असां चवंदासीं इन जुमिले में असांजो ऑब्जेक्ट आहे, अदरवाइज़ कोन्हे। पेरेंट्स लव्ड होम, वालिदैन कंहिं सां प्यार कयो, जवाबु आयो पेरेंट्स लव्ड अस, वालिदैन असां सां प्यार कयो। त अस जेको आहे असांजो प्रोनाउन आहे ऐं इहो असांजो हिन जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट आहे। असां जेकॾहिं ॾिसंदा आया जेको आहे अस असांजो जेको ऑब्जेक्टिव केस में आहे। असां ॾिसूं था ऑब्जेक्टिव केस वारो जेको कॉलम आहे उन में ॿिए नंबर रो में जेको असांजो बीठो आहे अस, इहो असांजो ऑब्जेक्ट आहे। वाकई जेको आहे इहो असांजो ऑब्जेक्टिव केस में ज़ाहिर आहे इहो असांजो ऑब्जेक्ट आहे। उन खां बाद में असां जेको ॿियो थींदो आहे टीचर पनिश्ड यू, उस्ताद तोखे सज़ा ॾिनी। टीचर पनिश्ड होम, उस्ताद कंहिंखे सज़ा ॾिनी, त जवाबु आयो यू। त यू असांजो जेको आहे उहो प्रोनाउन आहे ऐं जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। ॾिसो त यू आहे असांजो
ऑब्जेक्टिव केस वाले खाने में आए ॾिसूं था वाकई यू असां जेको आहे ऑब्जेक्टिव केस वाले खाने में आए ॾिसो त यू जो सब्जेक्टिव केस ऐं ऑब्जेक्टिव केस ॿई हिकु जहिड़ा आहिनि, में को बि डिफरेंस न आहे। उन खां पोइ अचो असांजे अॻिए जुमिले ते, जावेद वेलकम्ड हिम, जावेद हुनखे भलीकार कई, त असांजो इन जुमिले में वेलकम्ड जेको आहे असांजो वर्ब आहे ऐं जावेद जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे या इहो नाउन आहे। हाणे असां जेको आहे वर्ब खां पुछंदासीं ऑब्जेक्ट जे बारे में, त आया वर्ब में इन जुमिले में असांजो ऑब्जेक्ट आहे या न, असां पुछूं था जावेद वेलकम्ड होम, जावेद कंहिंजो जेको आहे कंहिंखे भलीकार चयो या कंहिंजो इस्तक़बाल कयो, जवाब में आयो हिम, जावेद वेलकम्ड हिम। त हिम असांजो जेको आहे प्रोनाउन आहे ऐं जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट तौरु कमु करे थो पियो, इन जे करे इन जी जेकी हालत थींदी वञे हालत मफ़ूली थींदी वञे। उन खां पोइ आहे लाइन विल किल हर, हिन जुमिले में जेको विल आहे इहो असांजो हेल्पिंग वर्ब बि आहे, मॉडल वर्ब बि तौरु इस्तेमालु थिए थो। उन खां बाद में जेको किल आहे असांजो जेको आहे इहो वर्ब आहे। हाणे इन किल खां असां लाइन विल किल होम, नांग शींहुं कंहिंखे मारींदो, जवाब आयो लाइन विल किल हर, नांग हुनखे मारींदो। हे हर जेको आहे असांजो प्रोनाउन आहे ऐं जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थी वियो आहे, इन जे करे इन जी जेकी हालत हूंदी उहा हालत मफ़ूली हूंदी, जंहिंखे अंग्रेज़ी में असां ऑब्जेक्टिव केस चऊं था। उन खां पोइ असांजो जुमिलो आहे असलम कॉल्ड इट, असलम हुनखे सॾु कयो, असलम कॉल्ड होम, असलम कंहिंखे सॾु कयो, जवाब आयो असलम कॉल्ड इट, असलम हुनखे सॾु कयो। त इट जेको आहे असांजो प्रोनाउन आहे ऐं जुमिले में जेको आहे असांजो ऑब्जेक्ट जो कमु करे थो पियो। उन खां बाद में असांजो आख़िरी जुमिलो आहे बॉयज़ ग्रीट देम, छोकिरा उन्हनि जो इस्तक़बाल कंदा, छोकिरा उन्हनि खे सलाम कनि था। बॉयज़ ग्रीट होम, छोकिरा कंहिंखे जेको सलाम कंदा, जवाब आयो देम के, देम जो असांजो प्रोनाउन आहे ऐं जेको आहे हिते असांजो जुमिले में जेको आहे ऑब्जेक्ट आहे ऐं हालत जेको आहे उहा हालत मफ़ूली आहे ऐं इहो ऑब्जेक्टिव केस आहे। हाणे असां ॾिसी सघूं था त हिन पासे वारा जेका बि लफ़्ज़ आहिनि मी, अस, यू, हिम, हर, इट, देम, इहे असांजा ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थिया आहिनि ऐं असांजे इहे ऑब्जेक्टिव केस वारे खाने में इहे अखर जेका लफ़्ज़ आहिनि असांजा मौजूदु बीठा आहिनि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं सब्जेक्टिव केस में आहिनि त उहे अहिड़े तरीक़े सां हूंदा, जेकॾहिं ऑब्जेक्टिव केस में आहिनि त पोइ उन्हनि जी शिकिल जेकी आहे उहा तब्दील थी हिन वांगुरु थी वेंदी, ऐं जेकॾहिं इहे ॼण पॉज़िटिव केस में ईंदा इन्हनि जी जेको आहे ॼण जेको आहे जंहिंखे चइजे खणी कंडीशन या उन्हनि जेको जंहिंखे चइजे खणी बी आका या उन्हनि जेको फ़र्ज़ु कयो शिकिल आहे उहा जेकी आहे फ्री हैंड वारी कार थी वेंदी। त इंशाअल्लाह जेको असां अॻे लेक्चर में जेको आहे जेको असां जेको आहे इन जे पॉज़िटिव केस जे बारे में पढ़ंदासीं। जेकॾहिं अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे जेको आहे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।